अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। गुल प्लाज़ा में रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन अॼु 6 ॾींहं बि जारी। इमारत जे किरियल हिसे जे मलबे हेठां वधीक लाश मिलण जो इम्कान। गुल प्लाज़ा जे चौतरफ़ पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर। रुॻो गुम थियल माण्हुनि जे वारसनि ऐं लाॻापियल अमलदारनि खे अंदरि अचण जी इजाज़त। डीसी ॾखण जावेद नबी खोसो जो चवणु आहे त गुल प्लाज़ा साने में 55 खां 60 माण्हुनि जा लाश मिलिया आहिनि। 14 ॼणनि जी सुञाणप थी आहे। 8 जी सुञाणप DNA ज़रिए कई वई आहे। 48 लाशनि जो पोस्टमार्टम मुकमल कयो वियो आहे। 86 ॼणा अञा लापता आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे डीसी ॾखण वधीक चयो आहे त रेस्क्यू ऑपरेशन ख़तमु थियण बाबति टाइम फ्रेम नथो ॾेई सघिजे। पुलिस मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे पई। बाहि लॻण जो कारण मालूम कयो पियो वञे। रावलपिंडी जे 163 वॾियुनि इमारतुनि मां सिर्फ़ हिकु महफ़ूज़ हुजण जो इंकशाफ। 151 इमारतुनि में फायर सेफ्टी औज़ार, हंगामी रस्ता ऐं दूंहों कढण जो निज़ाम नाहे। इंतज़ामिया पारां सिर्फ़ होटल जी हिकु इमारत खे महफ़ूज़ करार ॾिनो पियो। फायर सेफ्टी मैकेनिज़म न हुजण ते कमर्शियल इमारतुनि जे मालिकनि खे नोटिस जारी। इंतज़ामिया जो चवणु आहे त 28 फ़रवरी बैदि फायर सेफ्टी सिस्टम खां महरूम इमारतुनि खे सील कयो वेंदो। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात, थधि में इज़ाफ़ो। बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं बर्फ़बारी। कोयटा, चमन, ज़ियारत, किला सैफुल्ला, किला अब्दुल्ला ऐं पश्चिम में बादल बरसी पिया। बनू ऐं उरगज़ई समेत KPK जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसात। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारी जी अॻकथी थी। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात जो इम्कान आहे। सुभाणे खां थधि में इज़ाफ़ो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान मुश्किल हालतुनि खां निकिरी आयो आहे। मुल्क इक़्तिसादी इस्तेहकाम जे रस्ते ते गामज़न आहे। पाकिस्तान जा मुआशी अंग अखर इत्मीनान जोगा आहिनि। पाकिस्तान में हाणे मैदनियात जे शोबे में वॾी सीड़पकारी थी रही आहे। IT जी बरामद वधाइण लाइ तेज़ी सां अॻिते वधी रहिया आहियूं। डेविस में वर्ल्ड इकोनॉमिक फोरम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि सां ताउन करे रहिया आहियूं। गैर मुसर इदारनि सबबि अरबें रुपया ज़ाया थिया। PIA जी निजकारी शफ़ाफ़ नमूने सां अमल में आई। नौजवाननि खे हुनरी सिख्या ॾियण लाइ काफ़ी प्रोग्राम शुरू कया आहिनि।